CCTV न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी घटनाएं। मुल्क डिफॉल्ट कयो त अफरा तफरी फैलजी वेंदी। $1 अरब लाइ IMF असांखे तमामु घणो परेशान कयो आहे। भरपूर कोशिश कई त तेल जूं क़ीमतूं न वधायूं। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह चयो त मईशत सियासी इत्तफ़ाक़ राय खां सवाइ सही नथी थी सघे। गुज़िरियल दौर में IMF सां सही नमूने ॻाल्हियूं न कयूं वयूं। इमरान ख़ान कंहिंखे कुझु नथो सम्झे, कंहिं सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु नाहे। इमरान ख़ान रुगो फरह गोगी जी तब्दील कई। माज़ीअ जा फ़ैसिला सही हुजनि हा त हाणोकी सूरतहाल न हुजे हा। 25 मई ते फसादी टोलो इस्लामाबाद ते हमलावर थियो। पुलिस FC ऐं ॿियनि इदारनि फसादी टोले खे पुठ ते धिकियो। फसादी टोले खे शिकायत हुई त मुदे ख़ारिज शेल फायर कया विया। कोशिश हूंदी त हिन भेरे खेनि शिकायत न थी खेनि ताज़ा शेल मिलंदा। तशद्दुद जी इजाज़त नथी ॾेई सघिजे, न ई उनखे बर्दाश्त करे सघिजे थो। घरू वज़ारत पारां वॾनि शहरनि में कैमराऊं लॻाइण लाइ सब सिटी इख़्तियारनि खे फंड्स जारी कया विया। शहीदनि जे वारसनि खे बि फंड्स जारी कया विया। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर पारां इस्लामाबाद पुलिस जे अहलकारनि जूं पघारूं पंजाब पुलिस जे बराबरि ऐं FC जे जवाननि जूं पघारूं KP पुलिस जे बराबरि करण जो ऐलान। राणा सनाउल्लाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त FC जे जवाननि जो राशन अलाउंस बि ॿियनि अहलकारनि जे बराबरि कयो वियो आहे। शहीदनि जे वारसनि जी बकायाउनि लाइ $1 अरब 22 करोड़ रुपया जारी कया विया। इस्लामाबाद में शहीदनि जे पोयरनि लाइ $5 अरब रुपयनि सां इस्पताल क़ाइमु कयो पियो वञे। वॾनि शहरनि में CCTV कैमराऊं ज़रूरी आहिनि। हलंदड़ साल 100 CCTV कैमराऊं लॻाई वेंदियूं। मुल्क में पेट्रोल जे बहिरान जो ख़दशो। पेट्रोलियम डीलर्स 18 जुलाई ते सॼे मुल्क में हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जे चेयरमैन जो चवणु आहे त जेसीं ताईं संदन मुतालबा न मञिया विया तेसीं हू पंप न खोलींदा। हुकूमत जे नुमाइंदनि न ई का ख़बर आहे, न ई वरी हू कुझु ॿुधण लाइ तयारु आहिनि। पेट्रोल जूं क़ीमतूं वधण सां खेनि फ़ाइदो न पर नुक़सान थी रहियो आहे। मोटरसाइकिलनि वारा सभिनी खां वधीक परेशान आहिनि। अॻूणी हुकूमत जून ताईं संदन मुनाफ़ो 4% वधाइण जो वाइदो कयो हो। हुकूमत हफ़्ते अंदरि मुनाफ़ो न वधायो त सख़्तु फ़ैसिलो कयो वेंदो। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दनि जी मौजूदगीअ जे इत्तला ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾे वठि दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ आयो आहे। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि में मुलविस हुआ। लाहौर में मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन जी अफ़गानी सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। चौधरी शुजात हुसैन आसिफ अली ज़रदारी सां अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कई। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा पारां ईरान जो दौरो। ISPR मूजिबि दौरे दौरान जनरल नदीम रज़ा ईरानी सदर सां मुलाक़ात कई।
सिक्योरिटी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कई वयूं। मुलाक़ात में सिक्योरिटी ऐं दिफ़ाई सहकार खे हथी ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो। जनरल नदीम रज़ा, ईरान जे बचाव वारे वज़ीर, ईरानी नेवी ऐं हवाई फ़ौज जे सरबराहनि सां बि मुलाक़ातूं कयो। गॾियल सहकार ऐं फ़ौजी राब्ता वधाइण वारी ज़रूरत ते ज़ोर भरियो। दुआ ज़हरा मेडिकल बोर्ड आॾो पेश थियण लाइ मुड़ुस ज़हीर सां गॾु कराची पहुची वई। पुलिस मूजिबि दुआ ज़हरा खे मेडिकल बोर्ड आॾो पेश करण लाइ कराची आणण बैदि ॾंदनि जी चकास लाइ खेसि डाओ डेंटल इस्पताल मोकिलियो वियो। दुआ ज़हरा जी उमिरि जे तयन लाइ सर्विसिस इस्पताल में मेडिकल बोर्ड जो इजलास जारी। मेडिकल बोर्ड दुआ ज़हरा जे वालिदैन संदन वकील जिब्रान नासिर खे तलब करे वरितो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जो वसकारो शुरू थी वियो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बरसात। मौसम खुशगवार थी वई। कोटड़ी, झोल, शादीलाज ऐं ॿियनि शहरनि में बि मींहुं पियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अॼु शाम या राति बरसात पवंदी। अंगारे ताईं बरसात वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहण जो इम्कान आहे। थर में सावण रुत जे पहिरें वसकारे खां पोइ माण्हुनि जे मुखनि ते मुरकूं मोटी आयूं। रतूनियारी, ओन्हारियो, भालुआ, ओणजो, वांझो, झांगारे, बह शरीफ़, अजोई, डानू धांधल में बरसात खां पोइ बैराजी इलाक़नि ॾांहुं लॾ पॾाण करे वियल मारवाड़ा मोटण लॻा। थर जी पिटल भिट ॿीहर आबाद थियण लॻा। पीटीआई अॼु इस्लामाबाद में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो करे रही आहे। इस्लामाबाद जे परेड ग्राउंड ते अॼु थियल पीटीआई जे जलसे खे पार्टी चेयरमैन इमरान ख़ान ऐं ॿिया ख़िताब कंदा। पीटीआई पारां जलसे जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी ज़ाल फरहा गोगी खे फैसलाबाद इकनॉमिक ज़ोन में 10 एकड़ सनती प्लाट जी गैर कानूनी अलॉटमेंट ते एंटी करप्शन पंजाब ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। एंटी करप्शन अख़्तियारनि मूजिबि फीडबैक में अॻूणे सीईओ राणा यूसुफ ऐं सेक्रेटरी स्पेशल इकनॉमिक ज़ोन कमेटी मक़सूद अहमद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मथन फरहा गोगी ऐं संदसि वालिदा जी कंपनी खे गैर कानूनी तौर सनती प्लाट ॾियण जो इल्ज़ाम आहे।
60 करोड़ मालियत वारी ज़मीन रुगो 8 करोड़ 30 रुपयनि में जाली कंपनी ठाहे विकिरो कई वई। पर गोगी जे मुड़िस एहसन जमील गुजर 2 अरब रुपयनि जी जाली गारंटी ॾिनी। एंटी करप्शन अख़्तियारनि मूजिब पर गोगी ऐं एहसन गुजर जी मिल्कियतनि जी जांच कई पई वञे। वॾे वज़ीर सैयद मादरी शाह सिंध काबीना जो इजलास तलब करे वरितो। सिंध काबीना जो इजलास वॾे वज़ीर जी सदारत हेठि 5 जुलाई ते थींदो। इजलास में सनती ज़ोन क़ाइम करण लाइ ज़मीन ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। 95 सरकारी अस्पतालूं ख़ानगी शोबे हवाले करण वारी सिफ़ारिश बि काबीना हवाले कई वई। पीपल्स बस सर्विस जूं वधीक 30 बसूं कराची पोर्ट पहुची वयूं। ट्रांसपोर्ट ऐं सिविल समाज जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त कोरंगी क्रॉसिंग खां नार्थ कराची ताईं बस सर्विस जारी आहे। मॉडल कॉलोनी मलीर खां टावर ताईं बि बस सर्विस हली रही आहे। कराची जे ॿियनि इलाक़नि में बि पीपल्स बस सर्विस हलाई वेंदी। लाड़काणे में अगवा ॼाणियल 16 वरियनि जो नीगर जो लाश रिंद कॉलोनी जे नाले मां हथ आयो। असगर खल गुज़िरियल ॾींहुं घरां निकरण बाद वापसि न मोटियो। वारसनि पारां इलाहाबाद थाणे ते एनसी बि दाख़िल कराई वई। नीगर जे वारसनि शक ज़ाहिर कयो आहे त असगर खे अगवा बाद क़त्ल कयो वियो आहे। नीगर जे वारसनि पाड़ेसरियुनि ते अगवा ऐं क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। पुलिस जो शकी जाबदार जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयूं जारी। शकी जाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया। सिजावल जिले जो भरसां अर्ज़ी भुट्टो में मस्जिद में 7 वरियनि जी ॿारड़ीअ सां मुबैना ज़्यादती जी कोशिश। नीगरीअ जे वारसनि जो चवणु आहे त मस्जिद जे खिताबी जमील नीगरीअ सां ज़्यादती जी कोशिश कई। नीगरी घर पहुचण ते घर भातियुनि खे आगाही ॾिनी। शिकारपुर भरसां हथियारबंदनि फायरिंग करे 2 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। कॉलेज रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में ब्रोही बिरादरी जा 2 ॼणा ज़िक्रिया ऐं जमील मारिजी विया। पुलिस वाक़िए वारनि ते पहुची मढ़ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। मुल्क में कोरोना जो ज़ोर आहिस्ते आहिस्ते वधण लॻो। कोरोना खे वधीक 4 माण्हू हयाती विञाए वेठा। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा वधीक 808 नवां केस ज़ाहिर। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त मुल्क में हाकारी केसनि जी शरह 4.47% रही। इलाज हेठि 126 कोरोना मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी।